नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह इंतज़ामिया बेध्यानी सबब खंडरात जो ॾेख ॾेई रहियो। शहरनि जे हर घटी हर चौक ते गंदगी जा ढेर पियल आहिनि। शहर जे हर चौक शाही बाज़ार समेत गंदे पानी जा तालाब बीठल आहिनि। शहर जा अक्सर लिंक रोड ठारू शाह नौशरो फेरोज़ भेरियां ठारू शाह भोरटी लिंक गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मुकमल तबाह बर्बाद आहे। लखे रुपए जे मरम्मत जे नाले सां अचण खां पर अफ़सोस ही पैसा ऑफिसर ऐं बाला अफ़सरनि जे ख़र्च में पूरा आहिनि। ऑफिसर रुगो कागज़नि जे पेट भरे रहिया आहिनि। रोड जो कम मुकम्मल न थियण सबब केतिरियूं ई क़ीमती जानूं ज़ाया आहिनि। 10 मिंट जे पंध कलाकनि में थी रहियो आहे। शहर अंदरि भूरट बुजट ऐं मठियाणी खे मिलाईंदड़ रोड जो 22 करोड़ जे लागत सां पब्लिक हेल्थ जे ड्रेनेज स्कीम मुकम्मल करण खां अॻु ठेकेदार पैसा वठी गायब थी वियो आहे। ठेकेदार पारां कम अधु छॾण करे रहवासी सख़्त परेशान आहिनि। SD इंजीनियर ऐं ठेकेदार मिलियल हुजण सबब केरु कंहिं ते कार्रवाई करण लाइ तयार न आहे। ॿिए पासे ठारू शाह तरफ़ां 3 करोड़ जे लागत सां शहर जे मुख़्तलिफ़ पहाड़ियुनि जे घिटियुनि जा टेंडर कया विया आहिनि। पर अफ़सोस सां टाउन कमेटी जे चेयरमैन अली खान आलमानी पारां ठेकेदार पंहिंजे वाइस चेयरमैन जे पुटु काउंसलर ऐं मनपसंद खे ॾिना विया आहिनि। नॉन टैक्स ठेकेदार हुजण सबब सभु कम रोलड़े जो शिकार आहिनि। कमनि में वॾे पैमाने ते नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वञे थो, जॾहिं त टाउन कमेटी ऐं टाउन ऑफिसर सिकंदर अली भजलाणी अकाउंटेंट फरहान मेमन शहर मां गंदे पाणी जी निकाली जे नालियुनि ते तेल जा बिल हर महीने लखे रुपयनि जा कूड़ा बिल तैयार करे लखे रुपया हड़प करे रहिया आहिनि। पर अफ़सोस हिननि खां को बि हिसाब वठण वारो कोन्हे। टाउन कमेटी पारां कच्ची पिड़ी जी नाले सां शहर जे मुख्य चौकनि ते रिश्वत वठी रेती बजरी जा वॾा अड्डा क़ाइमु करे वरिता आहिनि। टाउन कमेटी जे पब्लिक ग्राउंड ते कार पार्किंग क़ाइमु करे रिश्वत वठती वञे थी। शहर पारां सिंध हुकूमत खां नोटिस वठण जो मुतालबो।